अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था ठरी मीरवा खां। ठरी मीरवा में हिंदू बिरादरी पारां होलीअ जो ॾिणु वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। हिंदू बिरादरी पारां सुत्यारो जे गुरु हीरापुरी मंदिर में होलीअ जे हवाले सां तक़रीब थी गुज़री, जंहिंमें हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मर्दनि ऐं औरतुनि ॿारनि वॾे अंग में शिरकत हिक ॿिए खे रंग हया ऐं उन मौक़े ते मौजूदु हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मुखी लक्ष्मण दास, सेठ ईसरमल, शंकरमल, वलूमल, अभीमल, मिर्चमल ऐं ॿियनि चयो त होलीअ जा रंग अमुन मोहबत ऐं भाईचारे जो दर्स ॾियनि था। होलीअ जे रंगनि जो मक़सदु आहे त असां सभु पाण में हिकु आहियूं ऐं सभु हिक ई बिरादरी सां तालुक़ रखंदड़ आहियूं। असांखे खपे त हिक ॿिए सां सुठे नमूने सां हलूं ऐं हिक ॿिए खे ॾुखे वक़्त में कमु अचूं। उन मौक़े ते नौजवाननि पारां गीतनि ते रक़्स पिणु कई ऐं हिंदू बिरादरीअ पारां गुरु हीरापुरी मंदरु सुत्यारो जे हर पासे जीए ॾाॾा साईं जा ज़ोरदार नारा पिणु हया विया।